ٹنڈوالهيار में بدامनي ज़ोर वठी वई। मोबाइल मार्केट में चोर चौकीदार के रसन सां ॿधी 14 दुकाननि जा ताला टोड़े लखे रुपयनि जो सामान बोहारे विया। मुतासिर दुकानदारनि ऐं वापारियनि मुख्य रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। ٹنڈوالهيار में بدامني जी बाहि भड़की उथी। चंबल रोड ते चोर नई अब्दुल्ला मोबाइल मार्केट जे दुकाननि जा ताला टोड़े लखे रुपया रोक ऐं केतिरा ई मोबाइल फोन चोरी करे विया। चौकीदार जो चवणु आहे त मोबाइल मार्केट में वारदात लाइ आयल चोर वीगो गाड़ी में सवार हुआ। मुख्य चोरनि अखियूं ॿधी गाड़ी में उछलण बाद दुकाननि जा ताला टोड़िया। दुकाननि के लॻल खाट ख़िलाफ़ दुकानदारनि हैदराबाद में पुरख़ास रोड ते एहतिजाजी रैली कढी धरणो हयो। दुकानदार नईम ख़ानज़ादो, इक़बाल ख़ानज़ादो ऐं अतीक समो चयो त इंतज़ामिया तरफ़ां का बि सिक्योरिटी नाहे। मार्केट ॿाहिरां मोटरसाइकिल चोरी रोज़ जो मामूल बणियल आहे। हुन चयो त इंतज़ामिया खे मोटरसाइकिल ऐं ॿियनि चोरियुनि ख़िलाफ़ दायो आहे, पर केर बि ॿुधाइण लाइ तयार नाहे। दुकाननि के खाट हणंदड़नि खे गिरफ़्तार करे नक़द रक़म ऐं सामान वापसि करायो वञे। एसएसपी मोबाइल मार्केट में दुकाननि के लॻल खाट जो नोटिस वठंदे जांच कमेटी जोड़े छॾी आहे। एसएसपी ٹنڈوالهيار रुख़सार ख्वावर चयो त दुकाननि जी खाट में मुलवस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।